अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इशूज़ में तव्हांखे भली कर। नाज़रीन, सॼी सिंध जे अंदरि जेको कच्चे जो साइड घोटकी, सखर, शिकारपुर, खैरपुर, इन समूरे में जेके धाड़ेलनि जो ईअं चइजे त ॻढ़ बणिजी चुको आहे कचो। मुल्की लेवल ते मथी सतह, इंटरनेशनल सतह ताईं हितां जा चर्चा थींदा आहिनि त हिते कश्मीर में माण्हू, कंदकोट में माण्हू कीअं अगवा थियनि था, भुंग कीअं तलब थिए थो। केतिरनि ई सालनि खां ई मामिलो हले पियो थो ऐं सरकार, सिंध पुलिस, ॿिया फोर्सिस दावा कंदा रहनि था त ऑपरेशन उन्हनि जो उते जारी आहे। उन बावजूद बि रोज़ानी जे बुनियादनि ते माण्हू अगवा थियनि था। शिकारपुर जे चक रुस्तम रोड तां आलम दीन अब्दुल हमीद लुंड ऐं पंहिंजे ड्राइवर समेत अगवा थियो आहे। कुझु ॾींहं उनखे थिया आहिनि, वारसनि खां भुंग तलब कयो आहे। अञा ताईं आलम दीन हो जेको ख़तीब हो, मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़िताब कंदो मज़हबी प्रोग्राम्स खे, कहिड़े बहाने सां उनखे कश्मीर कंदकोट तरफ़ घुरायो वियो आहे, कीअं थियो आहे। वारसनि खे धाड़ेलनि काल कई आहे त उनखे भुंग ॾिनो वञे, सरियाम डील कई थी वञे। कचे मां वेही धाड़ेल ऑनलाइन आहिनि, डील कनि था, राजूड़ियूं कनि था, इन क़िस्म जी हू वेही रांदि कनि था। ॿिए तरफ़ पुलिस जी दावा आहे त ऑपरेशन, हिकु तरफ़ ऑपरेशन हलंदड़ हुजे, एॾो सीरियस ऑपरेशन हुजे ऐं उतां वेही वरी माण्हू अगवा कनि त हिकु वॾो सुवालु पैदा थिए थो। अॼु घोटकीअ मां करमपुर वेंदे हिकु नौजवान, उनखे अगवा कयो वियो आहे, वारसनि खां 50 लख भुंग तलब कयो वियो आहे। ओबावड़े मां 3 भाइर अञा अगवा थिया आहिनि ऐं उहे बाज़ियाब अञा न थिया आहिनि। तंगवाणी मां 6 माण्हू अगवा थियल आहिनि, उन्हनि जी बाज़ियाबी न थी सघी आहे। घोटकी मां 2 भेनरुनि समेत 10 माण्हू अगवा आहिनि, उहे बि अञा बाज़ियाब न थिया आहिनि। ऐं कश्मीर मां, कंदकोट मां 15 माण्हू हिन वक़्त ताईं अगवा थियल आहिनि। हिकु वॾी डिघी फ़हिरिस्त आहे। असीं ॿियनि शहरनि जी वठंदासीं त हिकु 100 जी तादाद में माण्हू धाड़ेलनि वटि क़ैद आहिनि, वारसनि खां भुंग तलब कनि था ऐं पुलिस उन्हनि ॾाढो ईअं चइजे त उन्हनि ॾाढो बेवस बणियल आहे, उन्हनि ॾाढो नाकाम आहे। उहो सरियाम वेही माण्हुनि ते तशदुद कनि था, उतां वीडियो वायरल कनि था ऐं चैलेंज कनि था रियासती रिट खे त हू उते कश्मीर, कंदकोट, उन कचे में, सखर जे कचे घोटकी में उते मौजूदु आहिनि। इन अहम इशू ते असां ॻाल्हि ॿोल कंदासीं, पुलिस जी मौक़िफ़ वठण जी कोशिशि कंदासीं, ऑफिसर सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त आख़िर हेॾो वॾे ऑपरेशन जूं दावाऊं, IG सिंध जूं दावाऊं, निगरान CM जूं दावाऊं, उन बावजूद बि छो उन्हनि धाड़ेलनि ताईं उन ऑपरेशन कामयाबु न पियो वञे, उहे निस्तो नाबूद नथा थियनि, धाड़ेल ख़तमु नथा थियनि, मुगवी बाज़ियाब नथा थियनि। अहम इशू ते ॻाल्हि ॿोल लाइ असांखे जॉइन कयो आहे अब्दुल हमीद लुंड साहब, जेके अगवा थियल आहिनि। उन्हनि जो फर्ज़ंद आहे मौलाना अब्दुल क़दीर साहब, उन्हनि असांखे जॉइन कयो आहे टेलीफोन लाइन ते। इन खां अलावा SSP आहिनि शिकारपुर, उन्हनि बि असांखे डॉक्टर इमरान ख़ान साहब, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। जॾहिं त अंस गांगरो KTN न्यूज़ सखर जा रिपोर्टर आहिनि, उन्हनि बि असांखे जॉइन कयो आहे। अलवर बुरोज़दार घोटकी मां असां सां गॾु हूंदो ऐं ज़ाहिद नून KTN न्यूज़ शिकारपुर जो रिपोर्टर असांखे शिकारपुर मां जॉइन कयो आहे। तव्हां सभिनी खे वेलकम थो चइजे। ॻाल्हि ॿोल जी शुरूआति अंस तव्हां खां था कयूं त हीउ मामिलो सखर हाई कोर्ट में बि आयल आहे ऐं उतां जा हुकुम बि जारी थिया। हिकु वॾियूं अहम उतां जा हुकुम आहे, डिघी हिकिड़ी फ़हिरिस्त हुई। तव्हां वटि कहिड़ी मालूमात आहे? अंस ॻाल्हि ॿोल पाण कयूं था हिन मामले ते तफ़सीली। SSP इमरान ख़ान साहब, उहो उन्हनि असांखे जॉइन कयो आहे, असां गॾु मौजूदु आहिनि। असीं चाहियूं था त पहिरियों उन्हनि सां बि असां ॻाल्हि ॿोल कयूं। अस्सलाम वालेकुम इमरान साहब। जी वालेकुम अस्सलाम। इमरान साहब, ये ताज़ा जो सूरत हाल बनी है शिकारपुर की, अब्दुल हमीद लुंड साहब आलम दीन थे, वो अगवा हो गए अपने ड्राइवर के साथ, और भी अगवा की वारदातें हो रही हैं। तो आप इस हवाले से पुलिस क्या पेशकदमी है, क्या आपने कार्रवाइयाँ की हैं? वो सरेआम बैठकर डाकू एक रिट को चैलेंज करते हैं और सरेआम बैठकर ऑनलाइन वो बैठे हैं और अगवा की वारदातें करते हैं। जी बिल्कुल, ये जिस इंसिडेंट का आपने हवाला दिया है, पहले मैं इसके बारे में आपको ब्रीफ करता हूँ कि बेसिकली हमें संडे को इन्फॉर्मेशन मिली थी, फैमिली ने बताया था जी कि मौलाना साहब फ्राइडे को निकले थे वहाँ से खैरपुर से, और वो पहले शिकारपुर और कंदकोट जाना चाह रहे थे जी, लेकिन बाद में उनका फैमिली से राब्ता खत्म हो गया जी, और उन्हें इतला मिली कि उनको कोई नामालूम मुसलमान ने अगवा कर लिया जी। तो ऐसी इतला मिलने से हमने सारा इस पे काम किया, पूरी टेक्निकल एनालिसिस जो ग्राउंड इंफॉर्मेशन है वो सारी कलेक्ट की। उससे ये बात सामने आई कि
बेसिकली उनको ट्रैप करके बुलाया गया है। अच्छा। वो एक कोई मशकूक नंबर था जो पिछले 2-3 हफ्ते से उससे रास्ते में था। तो जैसे यहाँ पे इनका मुल्जमान का इस तरह का ये तरीका होता है कि किसी न किसी तरह से वो अपने पास लोगों को ट्रैप करके बुलाते हैं और उसके बाद अगवा कर लेते हैं। तो अभी तक की जो हमारी इन्वेस्टिगेशन है उसमें भी यही चीज सामने आ रही है कि एक नंबर से मुल्जमान उनसे रास्ते में थे तकरीबन 2-3 हफ्ते से। अच्छा। उन्होंने किसी भी बहाने से उनको बुलाया और उसके बाद उन्होंने वहां पे उनको अगवा करके बिठा दिया। तो उस पर हमने काफी सारा काम कर लिया हुआ है कि इसका हमने मुकदमा भी दर्ज कर लिया है। उस पर डेडिकेटेड सीनियर और काबिल अफसरान की टीम भी हमने तश्कील दे दी है और ग्रुप को भी काफी हद तक हमने आइडेंटिफाई कर लिया है कि ये कौन से लोग हैं। तो बेसिकली आपको पता है कि कच्चे के इलाके में काफी सारे ऐसे ग्रुप्स हैं जो हनी ट्रैपिंग और इस तरह से काफी लोगों को वो अगवा करते हैं। उससे हम काम कर रहे हैं। कुछ उनके जो फैसिलिटेटर्स हैं उनको भी हमने आइडेंटिफाई कर लिया है। तो इंशाल्लाह बहुत जल्द इस पर अच्छी पेशरफ्त होगी। अच्छा इमरान खान साहब, ये बहुत अरसे से निगरान सीएम भी उनके हवाले से वो अपने हुक्म जारी करते रहते हैं। आईजी सिंध के भी बहुत सारे दावा सामने आई हैं कि ऑपरेशन हो रहा है, ऑपरेशन जल्द कामयाब हो जाएगा, लेकिन ग्राउंड रियलिटीज़ अब तक ये नज़र आ रही है कि आज भी सुबह एक बंदा अगवा हुआ है। तो ये कच्चे की साइड इतने लोग अगवा होके वहाँ जाते हैं, तो कच्चे में ऑपरेशन कामयाब क्यों नहीं हो पा रहा? ये सवाल है, इसकी वजह क्या है सर? जी देखिए, ये इसमें बिल्कुल पुलिस और रेंजर्स जॉइंटली यहाँ पे ऑपरेशन भी कर रही हैं, टारगेट ऑपरेशन हो रहे हैं और उसमें लॉ एनफोर्समेंट को बहुत ज़्यादा कामयाबियाँ भी मिली हैं। पिछले कुछ हफ्ते में बहुत ज़्यादा लोग बाजियाब भी हुए हैं और बहुत सारे मुल्ज़िमान उसमें गिरफ्तार भी हुए हैं जी। तो ये क्योंकि काफ़ी देर से पुराना ये इशू है, कच्चे की अपने डायनामिक्स हैं, वहाँ पे बहुत सारे ग्रुप्स हैं जो ऐसी जगहों पे हैं जहाँ एक्सेसिबिलिटीज के इशू होते हैं। तो उस पर कंटिन्यूसली तमाम हमारी जो लॉ एनफोर्समेंट है, पुलिस है, रेंजर्स है, इंटेलिजेंस इदारे हैं, तो तमाम मिलके उस पर अपनी एफर्ट्स कर रहे हैं और पिछले चंद माह में इसमें काफ़ी कामयाबियाँ भी मिली। तो इस तरह से ये कार्रवाइयाँ जारी रहेंगी इंशाल्लाह। ये वाला जो मैटर है वो भी हम बहुत जल्द सॉर्ट आउट कर लेंगे। अच्छा इमरान खान साहब, इस जदीद दौरे क्या टेक्नोलॉजी का इस्तेमाल आप कर रहे हैं और जदीद हथियारों की बात की जाती है कि क्या आपको सिंध पुलिस को वो मिल चुके हैं? जी वो बिल्कुल चल रहे हैं एज पर प्रोसीजर जो गवर्नमेंट की तरह से पॉलिसी है, क्योंकि वो वेपन के यूज के लिए कुछ रूल्स रेगुलेशन होती हैं, तो उसी के अकॉर्डिंगली उस पर काम चल रहा है। तो वो एज पर रूल्स और जो पॉलिसी है उसके हिसाब से वो भी अवेलेबल हो जाएंगे। अच्छा, क्या समझा जाए, सिंध पाकिस्तान सारे लोग आपको देख रहे हैं, क्या समझा जाए कि मौलवी अब्दुल हमीद लुंड साहब एक बड़े आलिम दीन थे, उनकी बाजियाबी कब तक इम्कान है कि हो जाएंगे बाजियाब? जी उस पर हमने पूरा डेडिकेशन से काम कर रहे हैं। हमें उम्मीद है कि इंशाल्लाह बहुत जल्द हम उनको बाजियाब करवा लेंगे। कोई स्पेसिफिक एक दिन या टाइम देना यकीनन मुश्किल होता है, लेकिन हमारी पूरी एफर्ट है जल्द से जल्द हम इनका वो बाजियाब करा लेंगे। आपके प्रोग्राम के थ्रू से मैं मैसेज जरूर देना चाहूंगा हमारे तमाम जितने भी मौजूद शहरी हैं उनको कि ये हमारे जो कच्चे में बैठे हुए डाकू हैं वो उन्होंने डिफरेंट टेक्निक्स, डिफरेंट उन्होंने अपनी एक प्रैक्टिसेस अपनाई होती हैं, लोगों को डिफरेंट बहानों से वो अपने पास बुला लेते हैं। जैसे लेडीज वाइज का था, या कुछ अट्रैक्टिव बिजनेस डील्स होती हैं, या वहाँ सैर व तफरीह के लिए, शिकार के लिए, इस तरह की डिफरेंट वो हरबे इस्तेमाल करते हैं। तो बहुत जरूरी है कि हम अपने लोगों में एक अच्छी अवेयरनेस भी दे सकें, लोगों को मैसेज दे सकें कि अगर आपको इन एरियाज में किसी किस्म की भी कुछ अननोन नंबर से वो डिफरेंट अच्छी ऑफर्स आती हैं, उसमें काइंडली उसको अटेंड करने से पहले या उनके झांसे में आने से पहले जो पुलिस की हेल्पलाइंस हैं, जो पुलिस के कॉन्टैक्ट नंबर्स हैं, उनसे ज़रूर रब्ता करें, उनसे इंफॉर्मेशन लें। क्योंकि हमने ऑब्जर्व किया है कि डेली बेसिस पे हमारे पास बहुत ज़्यादा इंफॉर्मेशन आ रही होती है कि डिफरेंट इलाकों से लोग वहाँ उनके जंगल में फंसने के लिए, झांसे में आके वहाँ अगवा होने के लिए जा रहे होते हैं। तो रोजाना की बुनियाद पे हम बहुत सारे लोगों को बचा भी रहे होते हैं। आपने पिछले दिनों देखा यहाँ पे शिकारपुर से में ही लोग कोई 21 लोग थे, वो दुबई में नौकरी हासिल करने के लिए वहाँ पे जा रहे थे। वो टाइमली हमें इन्फॉर्मेशन मिल गई तो हमने उनको प्रिवेंट कर लिया। इसी तरह इंडिविजुअल ग्रुप की शक्ल में डिफरेंट लोग उनके झांसे में आके वहाँ पे जा रहे होते हैं। तो काइंडली आपके प्रोग्राम के थ्रू भी हम पैगाम देना चाहेंगे कि आप इस तरह की चीज़ों से मुहतात रहें
यहाँ से आपको कोई भी ऐसी ऑफर आती है तो आप जरूर पुलिस से रहनुमाई लें। अच्छा इमरान साहब, आपने बहुत अहम बात की निशानदेही की है। तो ऐसे हो रहा है, हम भी रिपोर्ट करते आ रहे हैं कि मुख्तलिफ बहानों से डाकू लोगों को वहाँ बुलाते हैं, मुख्तलिफ लालचें ऑफर्स उनको देते हैं। तो क्या पुलिस के पास जैसे वो कैसे लोग कंफर्म कर सकें जो उनके पास कॉल आई है वो रियल है? उसके लिए आपके पास कोई सर्विस सेंटर है, कोई आपके राब्ते का कोई ऐसी जगह जैसे आप लोग आपसे रब्ता कर सकें? शेयर करते हैं, राब्ता नंबर हम शेयर करते हैं, हमारे ऑफिस के भी नंबर होते हैं जी, हमारे कंप्लेंट सेल के भी नंबर हैं, वक्तन फक्तन हम शेयर करते रहते हैं, तमाम डिस्ट्रिक्ट शेयर करते हैं। हम एक दफ़ा दोबारा भी शेयर कर देंगे, हमारे जो 24 घंटे नंबर अवेलेबल होते हैं, लैंडलाइन भी और जो व्हाट्सएप पे भी, फ़ोन पे भी अवेलेबल, हमारे ऑफिस के भी नंबर हैं, हमारे कंप्लेंट सेल के भी नंबर हैं। तो वो आप बिल्कुल तमाम शहरियों को इस पर मैसेज दें कि अब उनको किसी किस्म का भी शक हो तो वो ज़रूर पुलिस से रहनुमाई हासिल करें बजाय कि किसी परेशानी का शिकार हो। ठीक है इमरान साहब, बहुत शुक्रिया आपका, बड़ी मेहरबानी, थैंक यू। अंश तव्हां ॻाल्हि ॿोल SSP शिकारपुर जी ॿुधी रहिया आहियो। हिकु बदमनी आहे, हिकु तमामु वॾी बदमनी नज़र अचे थी। हेतिरा माण्हू मुख़्तलिफ़ जेको कंदकोट मां हेतिरा माण्हू अॻुवा, सखर मां मुख़्तलिफ़ कचा उन्हनि जा, उन हवाले सां मूं तव्हां खां मालूम पिए कयो सिंध हाई कोर्ट हिकु पंहिंजो हुकुम बि जारी कयो हो ऐं उन ते केतिरो अमल थी सघियो उन हवाले सां ॻाल्हि ॿुधाइजो असांखे अंश। असलम महिरबानी। बिल्कुलु फेबरवरी ऐं मार्च 2023 में सिंध हाईकोर्ट सखर बेंच में सिंध बार यगून जनरल सेक्रेटरी अली गुल अब्बास की यगूनामान बाबति पिटीशन हुई, जंहिंते जस्टिस सलाहुद्दीन पवर ऐं जस्टिस अब्दुल मुबीन लाखो मुश्तमिल बरुखनी बेंच जेको आहे सो अमूनामान बाबति केस जी ॿुधणी कई, जंहिंमें DIG रैंक हैदराबाद, नवाबशाह, लाड़काणो, सखर तोड़े मुख़्तलिफ़ ज़िलनि जा जेके हुया SSPs हुया उहे हुया पंहिंजूं रिपोर्टूं पेश कयूं हुयूं। अदालत में हिकिड़ा वॾा जेके आहिनि सो अमूनामान जे हवाले सां इंकशाफ कया विया। उन वक़्त जे घोटकीअ जे SSP तनवीर तुंजो अदालत में जेका आहे सो ओपन कोर्ट में अदालत खे आगाही ॾिनी वई त जेको आहे सो सिर्फ़ु अगवा बराए तावान जेकी अगवा करे भुगत तलब कयो वञे थो उन में 2 अरब रुपयनि जी सालियानो जेको आहे सो बिज़नेस थिए थी ऐं मुगविन खां पैसा वरिता वञनि था। इवन एसी ताईं जेके मूवी औरतूं आहिनि या जेके नंढी उमिरि जा नौजवान आहिनि या छोकिरा आहिनि उन्हनि सां जेके आहिनि सो जिनसी ज़्यादतियूं करे वञियूं, जेके आहिनि सो वीडियो पिणु भरियूं वञनि पियूं। मुख़्तलिफ़ वक़्तनि ते केसनि जूं ॿुधणियूं थियूं। अॻूणे IG सिंध गुलाम नबी मेमण पारां अदालती हुकुम तहत सखर ऐं लाड़कानी डिवीज़न जंहिंखे उत्तर सिंध सॾियो वेंदो आहे अमूनामान जे लाइ शॉर्ट टर्म ऐं लॉन्ग टर्म जेका आहे सो पॉलिसी जमा कराई वई, जेका सिंध काबीना खां मंज़ूर कराई वई, जंहिंमें बजट अलॻि रखी वई। जेकी शॉर्ट टर्म पॉलिसी इहा हुई त रेंजर्स ऐं पाक फोर्स सां गॾु पुलिस जो हिकिड़ो गॾियल ऑपरेशन कयो वेंदो, जंहिंमें धाड़ेलनि जो मुकमल ख़ात्मो कयो वेंदो, हथियारनि जी जेकी रसद आहे उहा मुकमल तौर ते बंदि कई वेंदी ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवायूं कयूं वेंदियूं। गॾोगॾु जेको उते जेको निज़ाम आहे धाड़ेलनि जो जेको फेसबुक या हुन जे ज़रिए कमु कनि था उन्हनि खे मुकमल तौर ते उनजा ब्लॉक कया वेंदा ऐं उनजा जेके सहूलियतकार आहिनि उन्हनि खे जेके आहिनि सो गिरफ़्तारियूं कयूं वेंदियूं। अदालत खे ॿुधायो वियो त 275 खां वधीक जेके आहिनि सो धाड़ेल आहिनि, जंहिं ते जेके आहिनि सो 57 करोड़ रुपयनि खां वधीक जी जेका आहे सो उन्हनि जे सरनि जी जेका आहे सो क़ीमत रखियल आहे, जॾहिं त 35,000 खां वधीक जेके आहिनि सो रूपोस्ट जवाबदार आहिनि, जंहिं ते अदालत चयो त जंहिं सूबे में 275 खां वधीक जेके आहिनि सो धाड़ेल हुजनि ऐं उन ते 57 करोड़ रुपयनि खां हेड मनी रखियल हुजे ऐं जंहिंमें 35,000 रूपोश हुजनि, उन पुलिस जी छा हालत हूंदी? अदालत तरफ़ां इहा बि कई वई त असांखे ख़बर आहे त इन्हनि में सरदार मुलविस आहिनि पुलिस सां गॾोगॾु जेके माण्हुनि खे अगवा कराइनि था ऐं इन कारोबार में जेके आहिनि सो बहरहाल अॻूणे IG सिंध पारां अदालत में जमा करायल शॉर्ट टर्म ऐं लॉन्ग पॉलिसी जे बावजूदि को बि जेको आहे सो अमल दरामद न कई वई। जस्टिस सलाहुद्दीन पवर बि जॾहिं हितां रोस्ट्रम पूरो थी वियो त उन खां पोइ पुलिस बि ॼण ख़ामोश थी वेही रही। उन जी सूरत हाल इहा निकिती त 2023 में मार्च में ऑर्डर थियो आहे, फेबरवरी में 2 महीना ॿुधणियूं वञूं। 2023 जी सिंध पुलिस जी कारकर्दगी इहा आहे त अरबे रुपयनि जे बजट जे बावजूदि 1800 खां वधीक माण्हू सिंध में क़तल थिया आहिनि। सिर्फ़ु सखर ज़िले में शहीद जान मोहम्मद महर समेत 60 खां वधीक माण्हू ज़िले में क़तल थिया आहिनि। सखर ऐं लाड़काने डिवीज़न में 670 खां वधीक माण्हू क़तल कया विया आहिनि 2023 में, गुज़िरियल साल में सखर ऐं लाड़काने डिवीज़न जी, जंहिंमें केतिरा ई जेके आहिनि सो मुगवी उहे आहिनि जेके पाण पैसा ॾेई जंहिंजा केस बि जेके आहिनि सो रिपोर्ट न थिया, लेकिन
जेके उहे मुगवी जेके लोग 100 वोट- मुगवी बिल्कुल, अंश- रकम भुंग भरे आया वो अच्छा, जो तादाद अंश पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था। 27 जो बिल्कुल, जेको ऐसो तादाद आहे अंश हिन पाण वक़्तु ॻाल्हि ॿोल उहा सूरत आहे जी अंश तव्हां मूंखे ॿुधी सघो पिया, ॻाल्हि ॿोल पाण जारी रखूं था। मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब जो फर्ज़न मौलाना अब्दुल कदीर साहब असां गॾु मौजूदु आहे। कदीर साहब, SSP शिकारपुर सां बि ॻाल्हि ॿोल असां कईसीं। तव्हां असांखे ॿुधाईंदव त आलम दीन मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब जी कीअं उनखे अगवा कयो वियो, तव्हांखे कहिड़ा इतला मिलिया ऐं धाड़ेलनि पारां तव्हां सां छा राब्तो कयो वियो आहे? कदीर साहब, तव्हांखे आवाज़ अचे थो मुंहिंजो? जी जी, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। जी कदीर साहब, मां तव्हांखां मालूम पे कयुमि त कीअं अगवा थिया आहिनि, इतला कहिड़ा धाड़ेलनि तरफ़ां तव्हां सां खे ॾिना विया आहिनि, तव्हां सां छा धाड़ेलनि राब्तो कयो आहे ऐं अगवा कीअं थिया आहिनि, तव्हां वटि छा इतला आहिनि? बाबा सभ खां वॾियूं महिरबानियूं साईं, अवां जूं वॾियूं महिरबानियूं, अल्लाह अवां खे ख़ुशि रखे जो अवां जो असांजो आवाज़ तव्हां पढ़ियो। जी, ये गुज़िरियल जुम्मे जे ॾींहुं बाबो साईं जुमो पढ़ाए ऐं निकिरी विया चक जे पासे। आवाज़ अचे थो मुंहिंजो? जी जी, बिल्कुलु बिल्कुलु कदीर साहब, अचे थो आवाज़। चक में पहुता आहिनि, जुमो ॻोठ पढ़ायूं, चक में मग़रिब नमाज़ पढ़ियऊं, जी, पोइ बि राब्तो कयूं त बाबा मां चक में मग़रिब नमाज़ पढ़ी आहे। ऐं हाणे असांजी उते पासे में हिकिड़ी दरगाह आहे जमायत जी, तमामु अलावा रहनि चई राति उते रहंदुसि, पोइ सुबुह जो अॻिते वेंदुसि। सही। सुमरानी शरीफ़ ऐं चक जे विच में शायदि को 10-15 किलोमीटर जो फ़ासिलो आहे, उते बाबा साईं ते अगवा उते कयो वियो आहे, पोइ नंबर बंदि थी वियो। इन जे विच में ई माना अटैक थियो आहे। अच्छा, धाड़ेलनि जो। सही। उन खां बाद में असां आयासीं शिकारपुर मां पहुतुसि, जीअं जो जुमे ते थियो, 2 ॾींहं नंबर बंदि हो सर बाबा साईं जो 2 ॾींहं। अच्छा, जी। पोइ असां परेशान तो हुयासीं, पर वरी इहो इम्कान हो जो बाबा साईं असांजा ख़तीब आहिनि, बयानु कंदा आहिनि, सिंध, बलोचिस्तान, पंजाब। असां इन में हुआसीं त किथे बयान ते वियल आहिनि ऐं राब्तो नथो थिए, नेटवर्क घटि हूंदो आहे। जी। पोइ आचर जे ॾींहुं 11 बजे बाबा साईं जे नंबर तां मुंहिंजे नंबर ते फोन आई। अच्छा। जंहिंमें बाबा साईं ॻाल्हायो। अच्छा। पोइ मां चयो बाबा साईं छो 2 ॾींहं तव्हांजो नंबर बंदि आहे, राब्तो कोन था कयो, छा ॻाल्हि आहे, किथे आहियो? पोइ मूंखे चयूं त बाबा असां धाड़ेलनि असांखे अगवा कयो आहे ऐं असां धाड़ेलनि वटि क़ैद आहियूं, मां ऐं मुंहिंजो ड्राइवर राशिद महमूद कांदड़ो। अच्छा। गाॾी समेत असांखे खणी आया आहिनि। अच्छा। ऐं ॿी फोन जो इंतज़ारु कजो। बसि एतिरो चई फोन बंदि थी वई। अच्छा। पोइ जमायत जो इजलास हले पियो शिकारपुर में, मां यकदमि उते पहुतुसि। जी। पोइ अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब जन खे मां हवालु कयो। राशिद महमूद साहब मूंखे दिलजा ॾींदो आहे, तव्हां घबरायो न, मां तव्हां सां गॾु आहियां, गॾु रहंदुसि इंशाअल्लाह ताला। अच्छा, वरी बेतकर बि मुलाक़ात थी, राति में मूंसां फोन ते ॻाल्हायूं। अच्छा, तव्हां ॿुधायो जुमे ते अगवा थियनि था अब्दुल हमीद लुंड साहब, पोइ उन खां पोइ धाड़ेलनि तरफ़ां फोन ते उन्हनि खे तव्हां सां ॻाल्हि ॿोल कराई थी वञे, उन विच में पुलिस शिकारपुर पुलिस तव्हां सां राब्तो कयो या तव्हां पाण उन्हनि वटि पुलिस वटि वियव? असां पाण SP वटि विया आहियूं साईं। अच्छा। SP वटि असां पाण विया आहियूं। अच्छा। असां राब्तो करे असां वियासीं। अच्छा। पोइ SP साहब खे सॼो असां अहवाल ॾिनोसीं। अच्छा। जेका बि हक़ीक़त हुई। पोइ उन केतिरो सीरियस उन लाइ क़दम खयो आहे, कोशिशूं वरितियूं आहिनि? जेको असांजी सम्झ में थो अचे त कोई क़दम न खयो अथनि साईं। अच्छा। जुमो, छंछर, आचर, सूमर, अंगारो, अरबा, अॼु 6 ॾींहं आहे। अच्छा, कदीर साहब, कदीर साहब SSP शिकारपुर सां मौजूदु आहिनि, असांजी हाणे ॻाल्हि ॿोल बि उन्हनि सां थी, चवनि था त असीं पेरा खणी चुका आहियूं, ओसि ताईं पहुची चुका आहियूं, उन्हनि खे ख़बर पइजी वई आहे त टोलो कहिड़ो आहे, जल्द अब्दुल हमीद लुंड साहब बाज़ियाब थी वेंदो। जेके SSP जूं दावाऊं आहिनि उनखे कीअं था ॾिसो त केतिरियूं सीरियस आहिनि या इहे ॻाल्हियूं आहिनि? साईं असांजी बि इहा ई ख़्वाहिश कोशिशि आहे त बाबा साईं असां ताईं पहुचे सही सलामत सेहत, पर हिन टाइम 80 साल जा कुराड़ा आहिनि, पोड़ा आहिनि, उनखे तकलीफ़ हूंदी। ऐं असांजे मदरसे ऐं घर में जेका क़यामत गुज़रे पई हिकु हिकु मिंट सेकंड जी, उहा असांखे ख़बर आहे। जी। केतिरो जमायत रोई रड़ियूं पई करे, दाहूं पई करे, मां उन्हनि खे माना रोके वेठो आहियां, बाबा दुआऊं कयो, अल्लाह भलाई कंदो। सही।
पर हाणे जेसिताईं इहे ॻाल्हियूं सचूं ऑफिसरनि अमलदारनि जो तॾहिं थींदियूं जॾहिं का शइ असांखे मिले त सही न साईं। अच्छा असांखे त का बि ख़बर कोन था ॾियनि छा आहे छा न आहे। जेसिताईं बाबू साईं असां वटि पहुचे असां अखियुनि सां ॾिसूं। पुलिस ऑफिसर्स सच पुछो हिननि 6 ॾींहंनि में असांजे नंढड़नि ॿारनि बि माना उहे बि रोइण में रड़ियूं करण में पूरा आहिनि ऐं हीअं सम्झो क़यामत जो समा आहे हिन वटि हिन टाइम असांजे घर में। अच्छा अच्छा कदी साहब जेकी हिकु दफ़ो ॻाल्हि ॿोल थी आहे बाबा साईं जी तव्हां सां उन खां पोइ ॿीहर वरी किथां बि कंहिं बि फ़ोन तां राब्तो न थियो आहे? हिकु दफ़ो हाणे बि धाड़ेलनि फोन कई आहे ऐं चवनि था त करोड़ रुपया ॾियो। अॼु हाणे ताज़ी कॉल आई आहे हाणे भाउ मुंहिंजे खे जंहिंमें तव्हां सां मां राब्ते में आहियां उन्हनि मूंखे विच में ई मैसेज कयो आहे की हाणे फोन आई आहे 2 करोड़ बंदोबस्तु कयो। अच्छा असां मौलाना खे नुक़सान ॾेई छॾींदा। 2 करोड़ तव्हां खां भुंग तलब कयो अथनि कदीर साहब? 2 करोड़ रुपया धाड़ेलनि तव्हां खां भुंग तलब कयो आहे? जी जी भुंग तलब कयो अथनि साईं। अच्छा हिन वक़्त ताईं पुलिस तरफ़ां तव्हां असां ही वॾो वाक़ियो थियो आहे पुलिस ऑफिसर्स तव्हां वटि केरु हली आयो आहे घर ते? साईं हिकिड़ो बि कोन हली आयो आहे। अच्छा हिकिड़ो बि कोन हली आयो आहे ऑफिसर असां पाण विया आहियूं एसपी साहब वटि। इन ॾींहं खां पोइ मां शिकारपुर रहियो पियो आहियां। शिकारपुर रहियो पियो आहियां कंहिं बि मूंसां राब्तो कोन कयो आहे को बि ऑफिसर मूं वटि कोन आयो आहे। बिल्कुलु कदीर साहब तव्हां असां सां गॾु लाइन ते मौजूदु रहिजो। नाज़रीन इहो हाल आहे धाड़ेल सरियाम वेही माण्हुनि खे मुगुनि जे वारसनि खे कॉल कनि था मैसेजिस कनि था उन्हनि खे चवनि था त असांखे 2 करोड़ ॾिना वञनि 50 लख ॾिना वञनि सरियाम वेही कनि था। सरकार लाइ खुलियो चैलेंज आहे खुलियो रिट चैलेंज आहे त हू कचे में वेही भुंग तलब कनि था। भुंग उन्हनि ताईं पहुचे थो। पुलिस कहिड़ो किरदारु अदा करे रही आहे इंतिहाई अहम मामिलो आहे। इन ते सिंध हुकूमत खे पुलिस खे IG सिंध खे सीरियस वठणु घुरिजे त कचे मां वेही धाड़ेल कीअं माण्हुनि खे अगवा कनि था। ज़ाहिद SSP शिकारपुर सां ॻाल्हि ॿोल थी संदसि चवणु आहे त फौरी तौर ते कुझु ई जल्दी असां लुंड साहब खे बाज़ियाब कराईंदासीं। तव्हां ॿुधाईंदव हिकु त पुलिस केतिरियूं कोशिशूं वठी रही आहे ॿियो अमन अमान जी छा सूरत हाल आहे शिकारपुर ज़िले जी? हेलो जी ज़ाहिद अचे थो आवाज़ तव्हां वटि? ज़ाहिद नून तव्हां वटि आवाज़ अचे थो मुंहिंजो? ज़ाहिद नून KTN न्यूज़ शिकारपुर जो रिपोर्टर आहे उन्हनि जो डिस्कनेक्ट थी विया आहिनि। जीअं ई राब्तो बहाल थिए अलवर आयो बोज़दार बस सां गॾु आहे घोटकीअ मां KTN न्यूज़ जो रिपोर्ट। अलवर आयो अगवा जी वारदातूं घोटकीअ में वधी रहियूं आहिनि। 10 माण्हू हिकिड़ा अगवा वरी अॼु हिकु नौजवान अगवा उन खां भुंग तलब कयो आहे। अमन अमान जी सूरत हाल घोटकी ज़िले जी कीअं आहे? पुलिस कहिड़ियूं कोशिशूं वठी रही आहे बाज़ियाब करण लाइ माण्हुनि खे? जी असलम हैदर साहब घोटकी ज़िले में हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे बेटा औरतुनि समेत 11 माण्हू अगवा थियल आहिनि। सॻियूं जेके औरतूं आहिनि कानपुर महर थाणे जद जे ॻोठ हेखलपट सरदारगढ़ जे वेझो उहे अगवा थी वियूं जंहिंजो केस दाख़िल थियल आहे 7 ॼणनि ते। उन खां सवाइ घोटकी शहर सां गॾु ॻोठ आहे बादल मच्छी उतां पीरसन शहज़ादो मच्छी ऐं मुंहिंजा 2 मासूम पोटा 13 सालनि जो हुसैन हुसैन ऐं 9 सालनि जो इंतज़ार हुसैन मच्छी उन्हनि खे बि हथियारबंद घर में अंदरि दाख़िल थी फायरिंग करे तशदुद करे अगवा करे विया। उन खां 2 ॾींहं अॻु में साॻिए ई महले में पोरत आहे नबी बख़्श बसरू कलवड़ उनखे इंतिहाई बेदर्दी सां वहशियाणे नमूने सां तशदुद जो निशानो बणाए धाड़ेल अगवा करे विया। ऐं 3 सका भाउर आहिनि जेके उबाड़ो तालुके जो खंबड़ा थाणे जद मां अलादाद अलायार ऐं मोहम्मद यार उन्हनि खे बि घर में घिरी घर बादनि खे सख़्तु तशदुद करे धाड़ेल खणी आया। जो पुलिस जो मुख्य इहो आहे त उहे जेके दस्ती बिरादरी जा माण्हू हुया उन्हनि पुलिस जी मदद कई कुझु ॾोहारी पकड़ण में उनजे पलान में उन्हनि खे हथियारबंद अगवा करे विया आहिनि। उन खां सवाइ नौजवान आहे सफ़ीउल्ला महर घोटकी जे ॻोठ जमालदीन महर जो रहवासी इनखे 2 महीना थिया आहिनि। इहो कंहिं फ़ोन ते धोखे सां हिरकजी करमपुर वियो जितां खेसि अगवा कयो वियो ऐं हुनजे वारसनि खां 50 लख रुपया भंग घुरे पियो वञे। ऐं नंढो मोहम्मद इस्हाक़ कोलाची गुज़िरियल ॾींहुं इहो बि लापता थी वियो आहे घोटकी शहर मां जंहिंजे लाइ हुनजे वारसनि अगवा जो शक ॾेखारियो आहे।
त ही जेके अॻुवा जा वाक़िया घोटी में थियनि था, माज़ी में ईअं त रखिजी वेंदा या धोखे सां वेंदा, पर हाणे धाड़ियल घरनि में गिड़ी तशदुद करे फायरिंग करे सरेआम शहरनि मां माण्हुनि खे अॻुवा करे था वञनि। जॾहिं त रेस्पॉन्स में पुलिस जो को बि को तारक नज़र में नथो अचे, जेतोणीकि रेंजर्स खे बि घुरायो वियो आहे धाड़ियलनि जे ख़िलाफ़ ऑपरेशन जे लाइ, पर अञा ताईं धाड़ियलनि खे का बि रोक टोक न आहे। रहंती अदम जो बिंडो, छहों ब्लॉक, हर जाइ ते जेके धाड़ियलनि जा टोला आहिनि उहे न सिर्फ़ु कचे में पर पके में बि जेके गैंग्स आहिनि उहे मुतहरक आहिनि। ऐं शहरनि में ही त माण्हुनि जे अॻुवा जा वाक़िया आहिनि, पर माल जी चोरियूं, मोटरसाइकिलनि जी चोरियूं, दुकाननि जी चोरियूं, उन्हनि जो त को कथो ई न आहे। माना हाणे घणे क़िस्म जा वाक़िया थींदा माण्हुनि जो साह मुठ में आहे। जी जी अलवरा पाण ॻाल्हि ॿोल जारी रखूं था, तव्हां मौजूदु हुजो। राब्तो बहाल थियो आहे ज़ाहिद नून जो शिकारपुर मां। ज़ाहिद, SSP जी दावा आहे, ॻाल्हि ॿोल हुन कई आहे त जल्दी हो अब्दुल हमीद लुंड साहब खे बाज़ियाब कराईंदा, टोले ताईं पहुची चुका आहिनि, पहिरों उन्हनि खे मिली वियो आहे। पुलिस जूं केतिरियूं कोशिशुनि खे तव्हां सीरियस था ॾिसो, ऐं शिकारपुर ज़िले में अमन अमान जी सूरत हाल कीअं आहे? असलम हैदर, KK न्यूज़ मुख़्तलिफ़ वक़्तनि ते केतिरा ई प्रोग्राम लॉ एंड ऑर्डर ते जेतिरा वधीक कया आहिनि उनजो को अंदाज़ो कोन्हे को, पर जेका ॾिठो वञे त जेका पुलिस जी आहे उहो पुलिसिंग जो अलाए किथे थिए थी पई, अलाए कीअं थिए थी। शिकारपुर ज़िले में हिन वक़्तु बि 7 माण्हू अॻुवा थियल आहिनि। 2 मौलवी साहिब आहिनि, हिकिड़ो सैयद आहे, हिकु बिरोई आहे, 2 महर आहिनि, हिकिड़ो शेख आहे। हाणे इहे 7 ई माण्हू भुंग ख़ातिर जेको ॿुधायो पियो वञे त उहो हिकिड़ो ई इलाइक़ो आहे जेको सिंधुदरा जो पेट आहे, खानपुर जो कचो आहे या कंदकोट जो कचो आहे। मजमूई तौर तव्हां ॾिठो त हीअ केतिरनि ई सालनि खां वठी 25 जे लॻभॻि शिकारपुर, कंदकोट, कशमोर, सखर, घोटकी, इन्हनि ज़िलनि मां 25 जे लॻभॻि मगवी रोज़ानो जे बुनियाद ते उते रिपोर्ट थींदा रहंदा आहिनि। हिकिड़ा खजी वेंदा आहिनि, ॿिया वापसि ईंदा आहिनि। अधु रुपए जी हीअ ट्रांज़ेक्शन आहे जेका थींदी रहे थी पई। पर उन अॻुवा वारे तावन खे रोकण जे लाइ त अहिड़ो अञा ताईं का बंदोबस्तु न थी सघियो आहे, पर पुलिस तबलीग करे थी पई त माण्हुनि खे चओ त इन्हनि रस्तनि ॾे न वञनि, माण्हू पंहिंजी मर्ज़ी सां न घुमनि, माण्हू पंहिंजी काल ते कंहिंजे दावत ते या कंहिं ॿिए तरीक़े सां न वञनि। इहो नथा कनि त असां उहे पाछारियूं बस्ट कयूं जेके लॻभॻि 30-35 सालनि 40 सालनि खां हलंदियूं अचनि थियूं। उहो सिंधुदरा जो पेटो, साॻियाई इलाइक़ा, साॻियाई हंधि जेके अंत सवेर ज़िक्र कयो जज साहिब जो, त उन ऑर्डर कयो हो हाई कोर्ट त तव्हां इन्हनि खे हथियार वठी ॾियो। उहा फिनांस डिपार्टमेंट IG अॻिले खे पैसा बि इशू कया हुआ, पर बैन इहो लॻो त दुनिया में किथे बि आर्मी जहिड़ा हथियार पुलिस खे न आहिनि। उन करे उते उहो चुप थी वई। जेका अॻिली PP जी हुकूमत हुई उन निगरान हुकूमत लाइ पैसा रखी वई, अलो करे वई, तव्हां ऑपरेशनूं कबो। हाणे जेको शिकारपुर में IG सिंध आयो हो रफ़त राजा साहिबु, उहो पाण त साफ़ इना कोन मिलियो, पर DIG लाड़कानो नासिर आफ्ताब सां इन सॼे सिलसिले में KTN न्यूज़ जी मुंहिंजी ॻाल्हि ॿोल थी हुई। हुन चयो त असांखे जेके हथियार घुर्बल आहे उहे सभु हिन सूरत में मिलिया आहिनि त अॻु असांखे पाण खे हथियार मिलिया हुआ, हाणे उहा ई जेके हथियार आहिनि असां सां रेंजर्स गॾु आहे, ज़रूरत पवंदी तंहिं महिल असां उहो रेंजर्स वारा जेके हथियार आहे रेंजर्स असां गॾु हूंदी त ऑपरेशन करे इहे पासारियूं बस्ट कंदासीं। पर हिन वक़्त ताईं वरी बि जीअं निगरान सेटअप आयो आहे, लॻे थो त ॾोहनि में इज़ाफ़ो थींदो थो वञे। शिकारपुर जा जेके रोड आहिनि, इंडस हाईवे लाड़कानो शिकारपुर, इंडस हाईवे शिकारपुर कंदकोट, हाणे इन्हनि खे ॾिसो त हाणे कुझु वक़्त खां रेंजर्स गश्त शुरू कयो आहे त उन में थोरी घटिताई थी आहे, पर जेको अॻुवा वारे तावान वारा जेके वाक़िया आहिनि उहे लिंक रोडनि ते थियनि था। चोरियूं फुरियूं त उहे घणा टोन आहे, मोटरसाइकिल जी फुरत हाणे अॼुकल्ह ॾोहो ई कोन थो लिखियो वञे। हिन वक़्तु बि 7 जेके मगवी भुंग ख़ातिर कैद हिन 2 करोड़ रुपया मौलवी साहिबान खां घुरिया अथऊं, कंहिंखां 20 लख घुरिया अथऊं, कंहिंखां 10 लख घुरिया अथऊं, कंहिंखां 30 लख घुरिया अथऊं। पर थींदो ईअं आहे त जॾहिं बि ही अॻुवा थींदा आहिनि त मीडिया प्रेशर क्रिएट कंदी आहे त मगवी बाज़ियाब करायो। मगवी बाज़ियाब कराइण हिकिड़ो ख़ुदि हिकिड़ो इशू हूंदो आहे, पुलिस उन सतह ताईं ऑपरेशन न कंदी आहे। फ़र्क़ु पर हाणे जेकॾहिं मौलवी साहिब जी हुनखे ख़बर बि पइजी वञे त पुलिस उन सतह जी ऑपरेशन उते न कंदी, छो त ख़र्चो हूंदो आहे, माण्हू उन्हनि वटि क़ैद हूंदा आहिनि, मथां मरी वञे, उन खां पोइ वधीक
थींदो आहे। पर जॾहिं बि अगवा बराए तामन जी वारदात खां पोइ मगी वापसि ईंदा आहिनि त पुलिस पहिरों न खणंदी आहे उन्हनि जो, उन्हनि जवाबदार जे ख़िलाफ़ केस दाख़िल न थींदो आहे, उन्हनि जे प्रॉपर पैरवी न थींदी आहे, जंहिंजे करे उहे जेके पाथारियूं आहिनि उहे बस्ट थियूं ई कोन के अलाए केतिरा आहिनि 2-2.5 जो लॻभॻि ॿुधाइनि था त इन चइनि ज़िलनि जे हंध ते ॾोहारी हथियार बंद धारियल आहिनि, पर सॼी हीअ रियासती मशीनरी उनखे ख़तमु नथी करे सघे। हाणे त हीअ सूरत हाल बेड़ी आहे त शिकारपुर, कंधकोट, कशमोर, घोटकी ऐं सखर जा कुझु इलाइक़ा जेकंबाद इहे ई सम्झा बी एरिया, जीअं बलोचिस्तान में ए ऐं बी सी एरिया आहिनि, ईअं ई हिकु काउंट थिए थो त असां वारा ही इलाइक़ा बी एरिया आहिनि ऐं रियासत जे कंट्रोल में न आहिनि। पुलिस जो त सभु ॻाल्हियूं सॼी असां पुलिस ते तनक़ीद कयूं था पिया, उहा हिकु हद ते थियणु खपे, छो त अरबे रुपए जी बजट थिए थी, पर जेको अॻ में ज़िक्र कयूं था कोर्टूं ऑर्डर कनि थियूं त भाउ उनखे अहिड़ा हथियार जहाज अहिड़ो जेको जीअं धारियलनि ताईं पहुची सघनि, उन में हिकिड़ी रुकावट आहे। हाणे इहो रुकावट कीअं दूर थी सघे थी? असां जेका मीडिया उहा वधि में वधि आईनो ॾेखारे थी त बाबा अॻुवाऊं फुर धारा माण्हुनि सां हीअ सूरत हाल आहे। हाणे त माण्हू चवनि था असांखे रोड रस्ता न खपनि, पर सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमन जो, पर उहो असां अमन जो त असां पेट बि पाण पालींदासीं, असां वटि ज़मीन आहिनि, माल आहे, मवेशी आहे, असां सना सुका रोज़गार कंदासीं, सिर्फ़ु असांखे अमन जो इहो था घुरनि पिया। बिल्कुलु ज़ाहिर आवाम इहो ई थो चए त असांखे अमन ॾियो, बदमनी उन जा बच्चा, उन जा वॾड़ा, घर जा भाती पीर सन उहे अगवा थी था वञनि, एतिरे क़दुरु जो औरतूं अगवा थियनि थियूं, इन खां वधीक बदमनीअ जो कहिड़ो ख़तरनाक ऐं भयानक रूप थी सघे थो। मौलाना अब्दुल कदीर साहब, तव्हां वाल साहब अगवा थियल आहिनि, तव्हां खां 2 करोड़ भुंग तलब कयो आहे, तव्हांखे सिंध हुकूमत ॿुधी रही आहे, CM सिंध, IG सिंध, उहे समूरा जेके ज़िम्मेवार आहिनि उहे ॿुधी रहिया आहिनि, उन्हनि लाइ छा मैसेज हूंदो तव्हांजो? मुंहिंजो अर्ज़ु इहो आहे साईं, मुंहिंजे जेको सम्झ में आयो आहे त DIG अफ़सरान ताईं सभु पुलिस बेवस आहे, धाड़ेलनि जे आॾो बिल्कुलु बेवस आहे। रेंजर्स खे गॾु खणनि, बाक़ाइदा ऑपरेशन करनि ऐं असांजे वालिद साहब खे ऐं ॿिया बि जेके मग़वी आहिनि उन्हनि खे बि बाज़ियाब कराइनि, इलाइक़े खे अमन जो घर बणाइनि ऐं जेको बि धाड़ियल ज़ुल्म कनि पिया इहो सभु अलाह ताला जी अदालत में अफ़सरान खां पुछा थींदी। रेंजर साहिब आहे पर रोडनि ते वेठी आहे, हेठि कोन था वञनि, असांजे वालिद साहब खे बाज़ियाब कराए ॾियनि। अच्छा कदीर साहब, वाल साहब तव्हांजो धाड़ियल वटि क़ैद आहे, लाज़मी आहे तव्हांजे ॾुख ऐं तकलीफ़ खे असां पंहिंजो दर्द सम्झूं था। तव्हां ॻाल्हि कई त इज्तिमा जी, जमायत जी, त तव्हां माण्हू बि कठ वग़ैरह घुरायो आहे, त उन में छा बाज़ियाब नथा थियनि त कहिड़ो लाइअमल तव्हां ठाहींदव, छा तव्हां कंदव? बस पोइ आख़िरी ऑप्शन इहो आहे, अॼु राति मिलूं था, असां पाण था वञूं, SP साहिब असां ॾे कोन थो अचे, अॼु बि असां पाण वेंदासूं, बाबा साईं जी आज़ादी जे लाइ असां हर कंहिंजे दर ते वेंदासूं, सदन खे मिन्नत समाजत कंदासूं कि भई कुराड़ो आहे, पीर सना आहे, हिकु आलम दीन आहे, महिरबानी करे हुनजे लाइ सुठो ऑपरेशन करियो। पोइ जेकॾहिं सफ़ा जवाब था ॾियनि त पोइ हिकिड़ी जाइ ते असां बंदि कयोसीं त मां एतिरो ई इन्हनि खे ॿुधायां थो आला अमलदारनि खे त पूरी सिंध पंजाब बंदि थी वेंदी। पोइ वॾो हिकु आलम दीन आहे, हुनजा एतिरा मोतक़िद आहिनि ऐं एतिरी जमायत आहे, इनशाअल्लाह असां सां जमियत उलमा इस्लाम साथ ॾींदी, ॿिया सभु असांजा सभु भरपूर इंसान ज़ात असां सां साथ ॾींदी। अच्छा, एॾो नुक़सान न थिए, उन खां पहिरियां असांखे बाबा साईं बाज़ियाब कराए असांखे ॾियनि, इन जूं महिरबानियूं थींदियूं, अलाह हिननि खे ख़ुशि सलामत रखे। कदीर साहब, पुलिस जी ॻाल्हि ॿोल त साम्हूं अचे थी त पुलिस हिन वक़्त ताईं तव्हां वटि न पहुची सघी आहे, तव्हां पाण पुलिस ताईं वञो था, भला सियासतदाननि जी अगरि ॻाल्हि कजे, अॻूणा चूंडियल नुमाइंदनि जी ॻाल्हि कजे, अॻूणनि वज़ीरनि जी ॻाल्हि कजे, उन्हनि मां तव्हां वटि के पहुतो आहे, तव्हां सां के राब्तो कयो आहे? कंहिं बि राब्तो कोन कयो आहे, असां पाण 2-3 सरदारनि ॾे विया आहियूं, पर सरदार बि माना अहिड़ी ॻाल्हि पिया कनि, सम्झ में ईअं पियो अचे ही इलाइक़े जे सरदार रहम करम ते धाड़ियल वेठा आहिनि साईं। जेकॾहिं ही सरदार सभु हिननि सां मुलविस न हुजनि, बिल्कुलु मां चवां थो त धाड़ियल खे ज़रूरत ई न आहे जो रोड खां माण्हू खणी वञे। सही, कोई असां वटि न आयो आहे मुंहिंजा साईं, कोई न आयो। बिल्कुलु कदीर साहब, सॼी सिंध ॿुधी रही आहे, सॼो मुल्क जा अवाम ज़िम्मेवार सभु ॿुधी रहिया आहिनि, सरियाम माण्हू अगवा थियनि था, कचे में उन्हनि खे खणी उते धाड़ियल कैद कनि था, तशदुद कनि था, वारसनि खां भुंग तलब कनि था। अंस,
सखर में सखर हाई कोर्ट जो हुकुम फ़ैसिलो साम्हूं आहे, उन सां गॾोगॾु ॿिया मुख़्तलिफ़ जेके उतां इजलास थींदा आहिनि, IG सिंध उते ईंदो आहे, DIGs ईंदा आहिनि, त छा केतिरो सीरियस था इन्हनि अदालती हुकुम खे वठनि ऐं केतिरो सीरियस था इन्हनि प्लानिंग ठाहिनि त जीअं कचे में ऑपरेशन थिए, माण्हू बाज़ियाब थी सघनि? ऐं सिंध पुलिस एतिरो संजीदा वठे थी जेतिरो शहीद जानवर जे क़त्ल केस खे वरितो अथऊं, जो हिन वक़्त ताईं जेके हम सो मुख्य कातिल गिरफ़्तार न थी सघिया आहिनि। अदालती हुकूमत खे ईअं सम्झो त उन्हनि हवा ॻोल्हाए छॾियो आहे। अदालती हुकूमत जी ॻाल्हि कईसीं त अदालत जस्टिस सलाउद्दीन पवर जेके हम सो आर्डर में लिखियो आहे त न सिर्फ़ु धाड़ेलनि जा पके में वेठल सहूलियतकार वाइट कॉलर जेके बेनिफिशरीज़ आहिनि, धाड़ेलनि सां गॾु जेको आहे सो उन्हनि खे बि हिकु दफ़े में ख़तमु करे छॾियो। ऐं इहा ई सूरत हाल आहे जीअं कदीर साहिब ॻाल्हि कई त सरदारनि जी, त जस्टिस सलाउद्दीन पाण कयो त जेकॾहिं हर ज़िले में ॿिनि सरदारनि खे अवां ॿधंदव त तव्हांजे ज़िले में अमन थी वेंदो। जो हिन वक़्तु साॻिया ई सरदार आहिनि, साॻिया ई धाड़ेल, उहे ई उन्हनि जूं पॉलिसियूं जेके खटेजनि था। जी अंसर, मां माफ़ कजो तव्हां, मां त इंटरप्ट पियो कयां। जेकी तव्हां जस्टिस सलाउद्दीन पंवर साहिब जी ॻाल्हि कई, त जेके उन इहे रिमार्क्स ॾिना, त छा इहे लिखत में आहिनि त हर ज़िले मां हेतिरा सरदार गिरफ़्तार थियनि? इहे जस्टिस सलाउद्दीन पंवर रिमार्क्स ॾिना हुया। असांखे सॼी ख़बर आहे त धाड़ेलनि जे पुठियां केरु आहिनि, सरदार आहिनि, जागीरदार आहिनि। जेकॾहिं हर ज़िले मां असां ॿिनि सरदारनि खे अंदरि कंदासीं, रिमार्क्स ॾिना हुयूं, त असांजे उहो मुकमल तौर ते धाड़ेल पाण मुरादो पुलिस वटि पेश थींदा। ऐं हुनजो उहो ई आहे त अदालत जॾहिं लिखत में ऑर्डर कयो आहे, लिखत में इहे लाइनियूं आहिनि त धाड़ेलनि सां गॾु धाड़ेलनि जा जेके बासर सरपरस्त आहिनि, सहूलियतकार आहिनि ऐं वाइट कॉलर पके में जेके बेनिफिशरीज़ आहिनि, जेके पैसा वठनि था, जेके पैसा पहुचाइनि था, जेके उन मां फ़ाइदो हासिल कनि था, धाड़ेलनि सां गॾु उन्हनि खे बि हिकु दफ़े में ई ख़तमु कयो वञे हलियो। सो लिहाज़ा अदालती हुकुम जेको आहे अदालत तरफ़ां इंग्लिश में जेको ऑर्डर कयो वियो, पर उन जूं बाद में सिंधीअ में तर्जुमो कराए, उर्दूअ में तर्जुमो कराए ऑर्डर जेके आहिनि सो तक़सीम कया विया, जेके हिन वक़्तु बि मौजूदु आहिनि। हिन वक़्तु बि जेकॾहिं निगरान हुकूमत IG सिंध पुलिस, सिंध हाई कोर्ट सखर बेंच जे अमन अमान बाबति जेकॾहिं जजमेंट ते अमल दरामद कराए, त मुंहिंजे हिसाब सां हफ़्ते में न सिर्फ़ु अमन अमान थी वेंदो, धाड़ेलनि जो ख़ात्मो थी वेंदो, हथियारनि जी रसद ख़तमु थी वेंदी, अगवाऊं बंदि थी वेंदियूं, कबीलाई दहशतगर्दीअ में जेके बेगुनाह मासूम माण्हू मारिजी रहिया आहिनि उहे ख़तमु थी सघनि था। कारोकारी तोड़े जेके जरगा था थियनि बाद में, जे इलेक्शन खां कुझु ॾियारा खां मुख़्तलिफ़ बिरादरियुनि जा जरगा कराया हुया, जंहिंमें खूननि में पाड़े जेके सोयो हिकिड़ो जेको आहे सो वॾी दहशतगर्दी ऐं वॾो क्राइम आहे, जेको 30 माण्हू मरनि था, 30 होॾां जा जेके आहिनि पाण में पाड़े करे उनजे जेके आहिनि सो वारसनि खे कुझु बि नथो मिले। त अमन अमान तेसिताईं मुमकिन ई न आहे जेसिताईं अदालती हुकूमत अमल दरामद नथो कयो वञे। अदालत में निगरान हुकूमत तोड़े IG सिंध पुलिस शॉर्ट टर्म ऐं लॉन्ग टर्म जेके आहिनि पॉलिसियूं लिखी ॾेई जमा कराया आहिनि, असां अमल दरामद कंदासीं। उन्हनि जा पैसा बि मिलिया आहिनि, फिनांस खाते पैसा बि जारी करे छॾिया आहिनि, लेकिन ऑपरेशन उहो ई आहे त ॼण धाड़ेलनि सां गॾु हुकूमत ऐं पुलिस बि जेको आहे सो इनखे हिकिड़ो कारोबार ठाहे छॾियो आहे। जो बिल्कुलु हंस, हिनखे सीरियस न पियो वरितो वञे। अलवरायो घोटकीअ मां हेतिरा माण्हू अलवरायो अॻुवा आहिनि, पुलिस उन लाइ कहिड़ी हिकमत अमली ठाही आहे, धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ पुलिस केतिरो सीरियस वठी रही आहे? जी असलम अज़हर साहब, बदनसीबी सां जेतोणीक घोटकी जो जेको कचे वारो इलाइक़ो आहे उते दरिया जे बंद ते 250 खां वधीक पुलिस जूं पिकटूं आहिनि, चौकियूं आहिनि, 5 कचे जा थाणा आहिनि, रौंती खां वठी वेंदे गेमरो ताईं। पर धाड़ेल आसानी सां कचे मां निकिरी शहरनि में अची माण्हुनि जे घरनि में दाख़िल थी औरतुनि खे ॿारनि खे तशदुद करे खंबे खणी था वञनि, पर पुलिस कंहिं क़िस्म जी का बि मज़ामत नथी करे। न पुलिस जेको अहिड़ो नेटवर्क आहे धाड़ेलनि जे चुरपुर ते नज़र रखण जे लाइ। ऐं असांखे त इहा बि ख़बर पई आहे त जेको ज़िम्मेवार ऑफिसर पाण कचे में वञी धाड़ेलनि सां डील कयो आहे, जेतिरे ताईं मां हिते आहियां तव्हांजे असांजे ख़ैर असां तव्हांजे न ईंदासीं, तव्हां असांजे न अचो। माना हिन हद ताईं जेका धाड़ेलनि खे छॾियो वियो आहे, जेके सरेआम अचनि था, धाड़ा आणनि था, माण्हुनि खे अगवा कनि था, फुरूं कनि था। बड़ी थिया आहिनि त घोटकी शहर जे पासे हिकिड़ी फ्लोर मिल जे अंदरि सरेआम धाड़ेल दाख़िल थी 40 लख रुपया तिजोरियुनि मां खणी विया आहिनि। ऐं पुलिस बार बार इतलाह जे कंहिं बि क़िस्म जी का बि मज़ामत न कई, नाकाबंदी कई वई, न ई धाड़ेलनि जा फेरा खयां विया। माना हिकिड़ी नंढड़ी काई बि वॾी सूरत हाल आहे। घोटकी जा जेके माण्हू आहिनि उहे जंहिं हालतुनि मां गुज़िर रहिया आहिनि, तव्हां यकीन कयो त
हाणे हीउ जेको टाइम आहे हिन वक़्तु पाण ॻाल्हायूं था त घोटकी जे बाईपास वारे पासे होटलुनि ते सुञ लॻी पई आहे। माण्हू शाम जो वॉक लाइ नथा निकिरनि, चांहि पीअण नथा निकिरनि, होटलिंग कोन था कनि। माना घोटकी शहर जे बाईपास जेके आहिनि होटल वग़ैरह या कारोबार सिज लहण अॻु में ठुपजी था वञनि। ख़ासि करे लिंक रोड जेको सिनबली लिंक रोड आहे या रोहंती वारा जेके लिंक रोड आहिनि उहे सिज लहण अॻु में ई हुते रुञ ऐं सुञ थी वञे थी। कंहिं बि क़िस्म जो को तासुर न आहे, कंहिं बि क़िस्म जेका माण्हुनि खे सिक्योरिटी न आहे। बसि माण्हू अलाह जे आसिर ते आहिनि ऐं निगरान सरकार जेके वाइदा कया दाड़ियुनि खिलाफ़ ऑपरेशन जा उहे ईअं जो ईअं रहिजी विया आहिनि। ऐं को हिकु धाड़ियल बि अञा मारियो त छा पर गिरफ़्तार थियो आहे। वेतर अॻु में त इहो हूंदो त कचे में माण्हुनि खे धोखे सां घुरायो वेंदो, हाणे त टोला ठाहे माण्हुनि खे खणी था वञनि। बिल्कुलु अलाह इंतहाई अहम तव्हां ॻाल्हि कई। वाकई माण्हू गैर महफ़ूज़ सम्झनि था तॾहिं त सिज लहंदे ई सुञ थी वञे थी, माण्हू पंहिंजे घरनि में हलिया था वञनि। सिज लहंदे ई धाड़ेलनि जूं कार्रवायूं थियनि थियूं। हिकु वॾो सुवालु आहे, हिकु वॾो अहम ॻाल्हि आहे। सरकार खे इन मामले खे सीरियस वठण जी ज़रूरत आहे। वॾी महिरबानी अलाह वारायो तव्हांजी, तव्हां वक़्तु ॾिनो। ज़ाहिद नून तव्हांजी महिरबानी, अंस तव्हांजी महिरबानी, ऐं डॉक्टर इमरान ख़ान साहब SSP शिकारपुर उन्हनि बि असांखे वक़्तु ॾिनो, ऐं मौलाना अब्दुल क़दीर साहब तव्हांजी महिरबानी। नाज़रीन, हेॾो वॾो अहम इशू आहे। हिकु मौलाना ऐं हिकु आलिम दीन उहो ख़िताब करण लाइ पुॼे थो, उनखे मुख़्तलिफ़ बहाननि सां घुराए अॻुवा कए थो वञे। फ़नकारनि खे मुख़्तलिफ़ बहाननि सां घुराए अॻुवा कए थो वञे। कारोबार लाइ माल मता जी ख़रीदारी लाइ माण्हुनि खे घुराए अॻुवा कए थो वञे। ट्रैक्टर ट्रालियुनि जे नाले ते माण्हुनि खे अॻुवा कयो थो वञे। औरतुनि जे आवाज़ ते हिरखाए माण्हुनि खे अॻुवा कयो थो वञे। उते कचे में वेही ऑनलाइन वेठा आहिनि, सोशल मीडिया ते धाड़ियल नज़र अचनि था, वीडियो वायरल कनि था, माण्हुनि सां राब्तो कनि था। मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब जे फर्ज़ंद अब्दुल क़दीर जो चवणु आहे त ताज़ो उन्हनि खां धाड़ियलनि 2 करोड़ रुपया तलब कयो आहे। हिकु नौजवान जेको घोटकी मां अॻुवा थियो आहे, अॼु उन खां 50 लख रुपया वारसनि खां तलब कयो आहे सरेआम। नाज़रीन, हेॾो वॾो सुवालु आहे। सरकार लाइ, पुलिस लाइ, इदारनि लाइ सरेआम वेही धाड़ेल चैलेंज कनि पिया सरकार जी रिट खे। सरेआम वेही माण्हू अॻुवा करे उन्हनि जो भुंग तलब कनि पिया, राजूड़ियूं कनि था, माण्हुनि खे उते घुराइनि था, पैसो वठनि था। हेॾो वॾो मामिलो हुजे जिथे इहा सूरताल तस्वीर जुड़े त घोटकी हुजे, सखर हुजे, शिकारपुर, कंदकोट, इन जा जेके कचे वारा इलाइक़ा, वींदे शहर जा इलाइक़ा, शाम थींदे ई सुञ थी वञे, माण्हू घरनि ॾे हलिया वञनि, गैर महफ़ूज़ सम्झनि। हिन मामले खे सीरियस वठण जी ज़रूरत आहे। मौलाना अब्दुल हमीद लुंड साहब जी फौरी तौर ते बाज़ियाबीअ जी ज़रूरत आहे। समूरनि माण्हू जेके ॿिया क़ैद आहिनि धाड़ियलनि वटि, उन्हनि जी बाज़ियाबीअ जी फौरी तौर ते ज़रूरत आहे। उन्हनि जा प्यारा उन्हनि जे यादुनि में, उन जे जेकी तकलीफ़ में हू सख़्तु तकलीफ़ में गुज़ारे रहिया आहिनि, सख़्ते में आहिनि। ऐं ॿियो इन खां वॾो अहम मामिलो त धाड़ियलनि खे नस्त नाबूद करण लाइ ऑपरेशन कयो वञे त जीअं कचे मां उन्हनि धाड़ियलनि जो ख़ात्मो अची सघे, ऐं ख़ासि तौर ते शहीद जान मोहम्मद महर जा कातिल गिरफ़्तार कया वञनि। फौरी तौर ते उहे बि उन कचे में वेठा आहिनि, सरेआम रिट चैलेंज करे रहिया आहिनि। सरकार खे हिन हवाले सां सीरियस नोटिस वठण जी ज़रूरत आहे। वरी नवनि इशू सां गॾु ॿीहर गॾु हूंदासीं। तेसिताईं पंहिंजे मेज़बान असलम हैदर खे ॾींदा इजाज़त। अलाह वाहे।